करे जो मुंहिंजा ॿार मुंहिंजा जेको मुमताज़ मोलाई जी मां ॿी घर वारी आहियां, ठीकु आहे। ॿी घर वारी आहियां, मूंखे ज़बरदस्ती उन्हनि जी ज़ालुनि उन्हनि मूंखे कुटे करे घरों कढी छॾियो आहे। हिनमहिल न मूंखे घर आहे न काई ॻाल्हि आहे। मां जेको आहे सो लाड़काणे में मदद घुरण आई आहियां ऐं मुंहिंजी न्याणी आहे वॾी हिकिड़ी, उहा ॿी नंढड़ी आहे। उनजे बावजूदि मूं वटि मूंखे जेको आहे न 2016 खां वटि 2006 खां वठी उहो मूंखे टार्चर ॾींदो रहियो आहे। पूरे लाड़काणे खे ख़बर आहे, ठीकु आहे। मूं हिकिड़ी फ़क़ीराणी आहियां, मूंखे रहे थो मूं ते एॾो आइस पीअंदो आहे। उनजो पुटु रमीज़ चांडियो नशो कंदो आहे। मूं वटि प्रूफ आहे, मूं वटि हर शइ आहे, सभु कुझु सबूत आहे। मुमताज़ जे ख़िलाफ़ु मुमताज़ मोलाई चांडे जे मां रहां थी ज़ेन टावर हैदराबाद में। मूंखे 3 ॾींहं कढियो वियो आहे। मां ज़ेन टावर 6 नंबर 16 में उते फ्लैट आहे मुंहिंजो। सॼे फ्लैट खे ख़बर आहे त मूंखे ज़लील करे मुंहिंजा रवा लाहे मूंखे हर शइ करे मूंखे कढियो वियो आहे। मुंहिंजी धीअ सां पोयों हुनखे मुंहिंजे पाड़े वारनि हॉस्पिटल में खणी विया आहिनि। उहा वीडियो बि मूं वटि पई आहे। मुंहिंजा बचा कीअं आहिनि, बसि ख़ुदा वास्ते मुंहिंजी अपील आहे माना त हिन लाड़काणे के बिलावल भुट्टो के चीफ जस्ट सभिनि खे अपील आहे। बहरहाल मां हिकु रद्द कई वई। अलाह।